सफ़र जी दुआ पढ़ूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी सख़्खर लना हाज़ा वम्मा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बना लमुनक़लिबून। सदक़ल्लाहुल अज़ीम। आमीन। सीट बेल्ट पाइण तमामु घणो ज़रूरी आहे। सेफ्टी फस्ट। सो सीट बेल्ट पायूं था। असांजो अॼु जो जेको सफ़र स्टार्ट थिए थो उहो कुझु ॾींहंनि ते मुश्तमिल आहे। मुख़्तलिफ़ दरगाहनि जी हाज़िरी इंशाअल्लाह अल्लाह सुब्हानो तआला नसीब कंदो। अल्लाह खां दुआ आहे सिंध जे वॾे वली अल्लाह से लख शुक्राना आहिनि त अल्लाह सुब्हानो तआला सिंध खे तमामु घणो आबाद कयो आहे। सिंध में तमामु घणा परे परे खां औलिया अल्लाह वली अल्लाह आया। उन सभिनि में वॾो नालो लालकंद शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो आहे। मुंहिंजी सफ़र जी जेकी रवानगी आहे उहा लालकंद शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ॾे ई आहे। कुझु ॾींहंनि जो हुते क़याम आहे। अल्लाह जो शुक्र आहे। अल्लाह साईं जी वॾियूं महिरबानियूं आहिनि त हेॾो बुर्ज़ीदा बंदो, हेॾो तमामु वॾो औलिया अल्लाह उन वटि हाज़िरी जो शर्फ़ नसीब थिए थो। दुआ कयो त ख़ैर सां हुते पहुचूं। तव्हांजे लाइ बि दुआऊं घुरंदासीं। मां पंहिंजे हिसे जो वंड वठणु वञा थो। तव्हांजे लाइ बि दुआऊं कंदासीं। तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कजो। हर दिल में हर आँख में है अरमान कलंदर का। हर आँख में हर दिल में है अरमान कलंदर का। किस्मत वाला बनता है मेहमान कलंदर का। अल्लाह साईं जा वॾी महिरबानियूं आहिनि। मालिक जी वॾी वॾा थोरा अल्लाह सुब्हानो तआला इहो मौक़ो ॾिनो आहे त हर साल जीअं हिन साल बि कुझु ॾींहंनि जो क़याम हुते नसीब थींदो। ज़िक्र कंदासीं, अल्लाह खे यादि कंदासीं, अल्लाह जी हुते इबादत कंदासीं, अल्लाह जे बंदे वटि वेही करे अल्लाह खे यादि कंदासीं। सो हलो तव्हां मूंसां गॾु रहिजो। उमेदु आहे तव्हांखे बि मूंसां ॾींहुं मज़ो ईंदो तमामु घणो। कोशिशि कंदुसि त कुझु रिकॉर्डिंग्स कयां, तव्हांखे कुझु हुतां जा मनाज़र ॾेखारियां। ऐं इन खां पोइ असांजो सफ़र अॻिते बि आहे, ॿियनि मज़ारात बि आहे इनशाअल्लाह, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। जेतिरो थी सघियो मां तव्हांखे उन्हनि जे बारे में इंफॉर्मेशन बि ॾींदो रहंदुसि। तेसिताईं तव्हां हे जामशोरी जी ब्रिज जा मंज़र वठी वठो। कॾहिं ॿोड़ी बेला कंधे कंधीअ सुकाए कांव। कॾहिं ॿोड़ी बेला कॾहिं कंधीअ सुकाए कांव। दरियाह तोते दाह ॾींदसि ॾींहं क़याम जे। तालीम जे हवाले सां जामशोरो तमामु घणी अहमियत रखे थो। तमामु घणो हितां सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा, पूरे पाकिस्तान जा माण्हू हिते अचनि था, तालीम हासिलु कनि था। वरी यूनिवर्सिटीज़ हिते आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सिंध माला माल आहे। नई ब्रिज ठही आहे हिते जामशोरे में। तमामु फाटक में जॾहिं तव्हां गुज़रंदा हुआसीं तमामु घणी रश हूंदी हुई ऐं तमामु घणो टाइम लॻी वेंदो हुयो। त डेफिनेटली तरक़ी थिए थी सिंध। अल्लाह सुब्हानो तआला वधीक आबाद कंदो। अल्लाह करे हितां जे माण्हुनि में तालीम जो शौक़ु अञा तमामु घणो वधीक थिए। ये ब्रिज जा कुझु मनाज़र तव्हांखे ॾेखारियूं था। ये नई ब्रिज ठही आहे, तमामु बहितरीनु आहे। ॾिसो। जामशोरो ख़ैर सां क्रॉस कयोसीं ऐं हाणे ऑन द वे टू सेवन शरीफ़। सो हितां वञी त किलो रहियो आहियां। उते दोस्त आहे, उहो जॉइन कंदो। तव्हां मूंसां गॾु गॾु हूंदो। हवा हवा कार जे टायरनि जी हवा चेक कयो। अच्छा उस्ताद, तुंहिंजो नालो छा ॿुधाई बा? ज़मीर। हवा टायरनि जी सही घटी? टायरनि जी हवा सही घटी? हाँ। हलो हलो काक तड़ जिते घड़जे नी नकी रात न ॾींहुं हर का पसे प्रिय खे। ॿियो तव्हांखे दरगाहुनि जे आदाब जे हवाले सां ज़िक्र कंदा हलंदासीं। दरगाहुनि ते औलिया अल्लाह जे मज़ारुनि ते
या क़ब्रिस्तान जॾहिं असां वञूं था त उन जा तमामु घणा आदाब्स आहिनि। जॾहिं बि कंहिं वलीउल्लाह जे मज़ार जी हाज़िरी जो शरफ़ तव्हांखे नसीबु थिए थो, तव्हां उन जा मुसाफ़िर थियो था, त कोशिशि कयो त बावज़ू थियो ऐं घर में अगरि नमाज़ पढ़ी सघो था त बरकाता नफ़िल जेको आहे उहो पढ़ी करे अल्लाह सुब्हानो व तआला खां दुआ घुरी करे मथे ते टोपी रखी करे ऐं ख़ुशी ख़ुशू सां कोशिशि कयो दुरूद शरीफ़ पढ़ंदा ऐं साहिब मज़ार ॾे तव्हां वञो, अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदा वञो। अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांजो जेको सफ़र आहे उहो इबादत में शामिलु कंदो ऐं अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांखे बाअदब हाज़िरी नसीबु कंदो। जेके बि औलिया अंबिया आहिनि उन्हनि हमेशह शरीयत जी पासदारी कई आहे। शरीयत खे कॾहिं बि बाईपास नाहे करिणो, कंहिं बि सूरत में बाईपास नाहे करिणो। मदद करण वारो तहफ़ुज़ ॾियण वारो अल्लाह जी ज़ात आहे। जेके बि औलिया अंबिया आहिनि, जेके बि औलिया कराम आहिनि, उन्हनि अल्लाह सुब्हानो तआला सां मोहबत कई आहे, अल्लाह जे रसूल सां बेपनाह मोहबत कई आहे। लालकंद्र शहबाज़ 561 में आज़रबाईजान जे शहर मरवंद उते पैदाइश थी साईं जी। उन खां पोइ साईं इब्तिदाई जेकी तालीम आहे उते हासिलु कई। इन खां पोइ 7 सालनि जी उमिरि में साईं हाफ़िज़ क़ुरान आहे। लालकंद शहबाज़ हाफ़िज़ क़ुरान आहे। असांजे वलियनि जो शान ॾिसो, अल्लाह करे त असांजे जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि जे दिलनि में बि इहा ॻाल्हि अचे त पंहिंजे घर जे कंहिं न कंहिं ॿार खे हाफ़िज़ क़ुरान ज़रूरु कयो। लालकंद शहबाज़ नंढी उमिरि में 7 सालनि जी उमिरि में हाफ़िज़ क़ुरान हिफ़्ज़ कयो क़ुरान पाक। पाण तमामु घणा शरीयत जा पासदार हुया। पोइ इब्तिदाई तालीम उते हासिलु कयईं ऐं पोइ अल्लाह सुब्हानो तआला जी निशानियुनि खे रहमतुनि खे ॻोल्हींदो साईं ईरान आयो। ईरान खां मुल्तान ईंदे साईं जिन अचे पंजगोर में कुझु अर्सो क़याम कयो। उते दश्ते शहबाज़ उन एरिया खे बि चवंदा आहिनि, पंजगोर में आहे। उतां पोइ साईं मुल्तान में आया ऐं मुल्तान में जीअं आया त मुल्तान त वलियनि जी बि सरज़मीन आहे। उते बि तमामु वॾा वलीउल्लाह आहिनि, औलिया अल्लाह आहिनि। उते साईं जिन जी मुलाक़ात, साईं जा जेके 3 दोस्त आहिनि तमामु घणा मशहूरु, साईं शेखुल शयूख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह, साईं फरीदुद्दीन शक्करगंज रहमतुल्लाह अलैह, साईं मखदूम जलालुद्दीन सुर्ख जलाली रहमतुल्लाह अलैह। साईं जिन उन्हनि जी सोबत में रहिया, उन्हनि सां तमामु घणो मज़हब जे हवाले सां, दीन जे हवाले सां तमामु घणी गुफ़्तगू कंदा रहिया ऐं उन्हनि जी दोस्ती तमामु घणी 4 यार जे हिसाब सां तमामु घणी मशहूरु थी। साईं कुझु अरसो मुल्तान में रही करे पोइ उते साईं जिन खे साईं बहाउद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे चयो त तूं शहबाज़ आहीं। तो साईं जी रूहानी कैफ़ियत, ज़ाहिर बातिन तमामु आला ओला हुयो। उनखे ॾिसी करे साईं जिन खे शहबाज़ जो साईं जिन उन्हनि खे ॾिनो लक़ब। उते मुल्तान में रहण खां पोइ साईं जिन पोइ वापसि सॼी सिंध में अल्लाह सुब्हानो तआला जी वॾी महिरबानियूं असां सभु सिंधियुनि जे मथां त हेॾी वॾी हस्ती लालकंद शहबाज़ सिंध जे शहर सेवण शरीफ़ में आराम पज़ीर अचे थिया, हिते रहाइश इख़्तियार कयनि। त वली जेके बि आहिनि उन्हनि टाइम ॾिनो आहे। अल्लाह सुब्हानो तआला जी तमामु घणी उन्हनि इबादत कई आहे, ख़िलवत इख़्तियार कई आहे। इन मां छा थिए थो त अल्लाह सुब्हानो तआला जो सचो कुर्ब हासिलु थिए थो। अल्हम्दुलिल्लाह मां हिते हाणे लकी शाह सदर जी दरगाह ते आया आहियूं। सो हिते हाज़िरी ॾींदासीं इंशाअल्लाह। तव्हांखे हिते करण था तमामु वॾी दरगाह आहे। अगर तू बाज़गी
को हमने जा बजा देखा, कहीं जाहिर कहीं छुपा देखा। यार को हमने जा बजा देखा। कहीं मुमकिन हुआ कहीं वाजिब, कहीं मुमकिन हुआ कहीं वाजिब, कहीं फानी कहीं बका देखा, कहीं फानी कहीं बका देखा। यार को हमने जा बजा देखा, कहीं जाहिर कहीं छुपा देखा। यार को हमने जा बजा देखा। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह साईं जा वॾा करम, मालिक साईं जा वॾा एहसान, शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां अल्लाह जी वली हज़रत लालकंद शहबाज़ मोहम्मद उस्मान मरवन रहमतुल्लाह अलैह जी दरबार में हाज़िरी इंशाअल्लाह थोड़ी देर में नसीब थींदी। हिते कुझु ॾींहं असांजो स्टे आहे, ज़िक्र अस्कार थींदा, अल्लाह जो शुक्र, अल्लाह खां दुआऊं कंदासीं। ज़िंदगी में थोड़ो टाइम कढो, मसरूफ़ियतुनि मां टाइम कढो, वलियनि जी मज़ारनि ते अचो, नेक माण्हुनि सां मिलो, अल्लाह जे वलियनि सां मिलो। कोशिशि कयो जेतिरो थी सघे त अल्लाह जी राह में निकिरो, अल्लाह जो ज़िक्र मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कयो। अल्लाह साईं जो शुक्र आहे, ख़ैर सां होटल में चेक इन थी वियासीं। हाणे कुझु ॾींहं हिते आहियूं, अल्लाह जो शुक्र आहे। अज़हर साहिबु अची वियो। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे हलूं था दरगाह ते इंशाअल्लाह। कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त। इको विरद है दम दम अली अली, इको विरद है दम दम अली अली। सखीलाल कलंदर मस्त मस्त, सखीलाल कलंदर मस्त मस्त। जुनलाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम। सब तहवील में उनकी, वक्त के बीच मोहम्मद, वक्त के पार मोहम्मद। सारी आला कदरों का शहकार मोहम्मद। सूरज चांद सितारे उनके ज़ेरे साया, सूरज चांद सितारे उनके ज़ेरे साया। जो उन तक पहुँचा वो रोशनियाँ ले आया। बाटें क्या क्या चमकीले किरदार मोहम्मद। सारी आला कदरों का शहकार मोहम्मद। बंदों से अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह साईं जी वॾियूं महिरबानियूं, मालिक जा लख एहसान। अॼु बाद हाज़िरी लालकंद शहबाज़ मारूफ़ उस्मान मरवन रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हाज़िरी नसीब थी, अल्लाह जो शुक्र आहे। थोरे समय सभिनि जे लाइ दुआऊं घुरियूंसीं, अल्लाह सुभाणे ताला असांजी हाज़िरी खे क़बूल मंज़ूर फ़रमाए। ये अल्लाह जो तमामु वॾो वली आहे, तमामु वॾियूं तुंहिंजूं रौनकूं आहिनि, तमामु वॾियूं बहारियूं आहिनि तुंहिंजूं। नसीब मुक़दर जी ॻाल्हि आहे, अल्लाह सुभाणे ताला जेकी नसीब फ़रमाए। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे